जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। शाह हसन इस्तंबुल तुर्की में हींअर आऊं जेको नओं एयरपोर्ट आहे उन एयरपोर्ट खां हिते आयो आहियां। हिकिड़ी मेट्रो बस जी हिकिड़ी स्टेशन आहे हिते। सो दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो त जेके बि माण्हू अगरि केर बि तुर्की अचे थो पियो इस्तंबुल त मेट्रो बस जो जेको स्टॉप आहे उहो जेको पहिरियों जेको स्टॉप आहे उहो कहिड़ो आहे उन जे लाइ मां वीडियो ठाहियां थो पियो। त हितां असां आया आहियूं ऐं हाणे बस मां आयो आहियां हुतां एयरपोर्ट नए एयरपोर्ट मां। सो हिकिड़ी हीअ स्टेशन आहे मेट्रो जी। सो हिते तव्हांखे ॾेखारींदो त कहिड़ी आहे मेट्रो बस जी स्टेशन आहे। सो हीअ हिकिड़ी आहे बैलकडुज़ो हिकिड़ी बस आहे मेट्रो बस जो स्टेशन आहे। इन एयरपोर्ट खां पहिरीं जेका मेट्रो बस जी जेका स्टेशन अचे थी उहा हीअ बैलकडुज़ो आहे। सो हिते तव्हां जॾहिं ईंदव त पोइ तव्हां कनेक्ट थी वेंदा पूरे इन इस्तंबुल में। सो बैलकडुज़ो आहे पहिरीं बस स्टॉप मेट्रो बस जो। सो इहा नंढड़ी वीडियो हुई मुंहिंजो तव्हांखे ॾेखारियां एयरपोर्ट खां बैलकडुज़ो मेट्रो बस स्टॉप शाह हसन इस्तंबुल तुर्की मां। सो एयरपोर्ट पां तक़रीबन जेको नओं एयरपोर्ट आहे इस्तंबुल जो उतां खां हिन असां खां बस जेका आहे हिकिड़ी वॾी बस आहे जंहिंमें तव्हां पंहिंजो हैंड कैरी ऐं लगेज बि खणी सघो था। त तक़रीबन को 33 लीरा वठे थो यानी नए एयरपोर्ट खां हिन जेको आहे बैलकडुज़ो बस जेका आहे उहो मेट्रो बस ताईं। सो हीअ पहिरियों स्टॉप आहे मेट्रो बस जो। सो हिन महिल असां हाणे हिन में चढ़ंदासीं। सो हीअ मुंहिंजी नंढी तव्हांखे वीडियो ठाहे ॾेखारियां त जेको नवां दोस्त अचनि था उन्हनि खे ख़बर पए त मेट्रो बस में कीअं अचिजे। यानी तुर्की इस्तंबुल वारे नए एयरपोर्ट खां बैलकडुज़ो मेट्रो बस स्टेशन ताईं हीअ यानी वीडियो सां ठाहियूं था पिया। वरी महिरबानी।